चीन पाकिस्तान से अगी गड बीठल है। अमेरिका भी जो है सो पाकिस्तान से जोर दिनों है तो जो जिम्मेवारानो हल है वो सॼी सूरत हाल जो कढियो वञे। सर अवां छा पिया सम्झो त जेकॾहिं अमेरिकी मुदाख़लत थिए थी तो अमेरिका की मुदाख़लत खां पोइ छा भारत जो जेको इहो जंगी जुनून है इहो घटिजी वेंदो, सूरत हाल का बेहतर थींदी? जी बिल्कुल, ॾिसो मां लफ़्ज़ मुदाख़लत न सम्झंदुसि कंदुसि इस्तेमालु, पर हुन में पॉलिसी जो हिकु असां किरदारु आहे इन्हनि मुल्कनि जो, मीडिएशन जो आहे। छाकाणि जो जेके मैसेजिस अचनि पिया था अमेरिका मां उहे ॾाढा वाज़े आहिनि त उनजा जेके उन मैसेजिस जा जेके ख़ासि ख़ुसूसियात आहिनि उहे इहे आहिनि। नंबर 1, बैलेंस्ड आहिनि, ॿिन्ही इंडिया ऐं पाकिस्तान ॿिन्ही खे हुननि चयो करे ज़ोर ॾिनो ॿिन्ही ते त तव्हां गॾिजी इन खे सटी कयो, छाकाणि जो इन एरिया के इन रीजन के कंहिं जंग में न धिकियो वञे। ख़ासि तरह ॾिसो हींअर जेको लास्ट स्टेटमेंट आई US वाइस प्रेसिडेंट वैंस जी, जेको हींअर रिसेंटली इंडिया मां थी आयो हुयो, उन बि इहो ज़ोर ॾिनो आहे त कंहिं तरह सां इहो जेके मसइला आहिनि इंडिया पाकिस्तान जा से सॉल्व कया वञनि ऐं नेगोसिएशन सां कया वञनि ऐं गॾिजी हिकिड़ी अहिड़ी कोशिशि कई वञे जंहिंमें टेररिज़म जा जेके वाक़िया थियनि बि था त उन में गॾिजी उनजी इन्वेस्टिगेशन कई वञे। ऐं साॻी तरह सां चाइना जो त ख़ैर हुनजी स्टेटमेंट त माशाअल्लाह वेरी वेरी स्ट्रॉन्ग, त असां हुन साॻा जेके इस्तेमालु कंदा आहिनि लफ़्ज़ पाकिस्तान एंड चाइना और आयरन ब्रदर्स, आयरन फ्रेंड्स ऐं डीपर देन सी एंड हायर देन हिमालयस, मतिलबु इट वॉज अ वेरी वेरी स्ट्रॉन्ग स्टेटमेंट जेका जॾहिं असांजे फॉरेन मिनिस्टर ऐं डिप्टी प्राइम मिनिस्टर साहिबु ॻाल्हि ॿोल कई हिन सां चाइनीज़ फॉरेन मिनिस्टर सां, त ॾाढी स्ट्रॉन्ग स्टेटमेंट आई। पर उन खां वधीक छाकाणि जो जेको इंडिया जी जेका हुया अनफॉर्चुनेटली मिसकैलकुलेशन थी वई त शायदि अमेरिका इन्हनि सां विहंदो या ॿिया जेके मुल्क आहिनि ते इन पूरे जेको फ्लैग ऑपरेशन आहे उनखे मञी वठंदा प्राइमा फेसी। नो दे डिड नॉट, दे सेड कि बि जेकॾहिं को आहे तव्हां वटि एविडेंस त तव्हां पाकिस्तान जे ख़िलाफ़ पेश कयो, जेको बि टियों मुल्क आहे उनजे ख़िलाफ़ तव्हां पेश कयो, पोइ असां का पोज़ीशन खणी सघूं था। इन जो मतिलबु हफ़्तो गुज़री वियो अञा ताईं का न आई आहे स्टेटमेंट, त इन जो मतिलबु आहे उन्हनि हिकु इंडिया जी क्रेडिबिलिटी दुनिया में ख़तमु थी चुकी आहे। ऐं पाकिस्तान जेको मौक़िफ़ रखियो आहे उनखे क़ाइमु आहे शुरू खां वठी त असांजी का मुदाख़लत कान्हे, असांजो को किरदारु कोन्हे, असां तयारु आहियूं कंहिं बि इंडिपेंडेंट इंक्वायरी जो हिसो थियण जे लाइ, ऐं त असां मुल्क में ऐं ख़िते में का बि टेंशन नथा चाहियूं, वॉर नथा चाहियूं। पर जेकॾहिं असांजी सलामती ते असांजे सोवरेनिटी ते हमलो थियो त पोइ ज़ाहिर जवाब न ॾींदासीं। लेकिन डेफिनेटली पाकिस्तान इज़ नॉट लुकिंग फॉर अ कॉन्फ्लिक्ट, कॉन्ट्री टू व्हाट द इंडियन लीडर्स आर ट्राइंग टू से त असांखे युद्ध खपे, असांखे जंग खपे, असांखे जेको आहे सो हमलो करिणो आहे पाकिस्तान। उनजी मीडिया खे तव्हां ॾिसो त हिकिड़ी फ्रेंज़ी आहे, हिकिड़ी पागलपनो आहे, जुनून आहे, ग़लति आहे, ख़िते जी अमन लाइ ख़राबु आहे, दुनिया जी अमन जे लाइ ख़राबु आहे, ऐं बज़ार ख़ुदि इंडिया लाइ ख़राबु आहे। छाकाणि जेकॾहिं हुकूमत खे हाणे वापसि वञिणो पए थो त उनजा प्रिकॉशन थींदा, उनजा रिपरकशन थींदा हिन जे लाइ मोदी गवर्नमेंट जे लाइ। सो आई थिंक दे हैव टू स्टेप बैक, हुनखे थधो साहु भरणु घुरिजे, पोइ हटणु घुरिजे इंडियन गवर्नमेंट खे, ऐं जेका राह ॾेखारी आहे पाकिस्तान उन्हनि खे ॻाल्हाइण जी, न्यूट्रल इन्वेस्टिगेशन जी, उनखे एडॉप्ट करणु घुरिजे। जी सही। अच्छा जियर बुलो साहब, पाकिस्तान ॿ टे भेरा चई चुको आहे त असां जांच में सहकार जे लाइ तयारु आहियूं, ऐं ॿिए पासे असां ॾिसूं था जीअं अॼु अवां बि जेटी वैंस जी स्टेटमेंट जी ॻाल्हि कई त उन बि इहो चयो त असां अमेरिका उमेद करे थो त पाकिस्तान में सहकार कंदो, पाकिस्तान हिकु ज़िम्मेवार मुल्क आहे। त अव्हांखे छा पियो लॻे त सर हीअ जेकी मोदी सरकार आहे इहा हिकिड़ी शिफ़ाफ़ जांच खां छो पई भॼे, छो पई कतराए? ॾाढो हिकिड़ो आवाज़े आहे इनजो, ॾिसो पैटर्न आहे हिननि जो फ्लैग फॉल्स फ्लैग जो 1971 खां वठी, गंगा जेको जहाज़ हुन खां वठी पुलवामा, हुन खां वठी होली, जेतिरा बि वाक़िया थिया आहिनि हुन में अञा ताईं को बि अहिड़ो कॉन्क्रीट न कयो आहे, एविडेंस ॾिनो आहे पाकिस्तान खे जंहिंमें इहो ॿुधायो वञे त पाकिस्तान कंहिं तरह सां डायरेक्टली एंड इनडायरेक्टली हुनमें इन्वॉल्व आहे। ऐं जेकॾहिं को पाकिस्तानी बि हुननि पकड़ियो आहे त हुनखे फौरन खां पहिरियां हुनखे फांसी ॾेई ऐं एविडेंस खे ख़तमु करे छॾियो आहे। सो ऐं ॿियो हाणे ॾिसो सभ खां वॾो जेको एविडेंस दुनिया खे हींअर मिलियो आहे उहो आहे कैनेडा में जेका एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग बाय द रॉ एजेंट्स, अमेरिका में जेको अटेम्प्ट कयो उहो सिख लीडर खे करण जो, पाकिस्तान जी सरज़मीन ते जीअं कश्मीरनि ऐं सिखनि लीडर्स खे निशानो बनायो वियो आहे, हुनजा त सबूत असां वटि आहिनि। कलभेशन यादव जेको आहे एविडेंस ज़िंदा सबूत असां वटि वेठो आहे। सो आई थिंक दुनिया खे हाणे सॼी ख़बर पइजी वई आहे
केरु इहे जेके आहिनि से जेको घनावना खेल जेके आहिनि दुनिया जे अमन सां पंहिंजे अमन सां ऐं माण्हुनि जी ज़िंदगी सां खेॾे थो।